मुस्तक़ीम रहमा या फत्ताह या फत्ताह या सुब्हानक ला इल्मा लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना या अल्लाह इन्नका अंतत तव्वाबुर रहीम अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन आमीन बिरहमतिक या अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर अब्दना अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल क़दीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम अज़ीज़ुन अलैहि मा
अनित्तुम हरीसुन अलैकुम बिलमुमिनीना शाहिदीन वशाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि अजमईन। सल्लु या कौम बल सल्लु अला सद्दिल अमीन मुस्तफा मा जा इल्ला रहमतुल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। वाजिबुल एहतराम मुअज़्ज़िज़ उलमाए किराम, आई प्यारा मुसलमान भाईरो, खुसूसन अजोकी हिन ताला जल्ल मजदूहु जे पाक कलाम कुरान मजीद मां हिक आयत सबूरी तवां प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत करण जो शर्फ हासिल कयो आ। उन जो तर्जुमो ऐं उन सां गॾु ज़रूरी ॻाल्हियूं जेके अॼोके मौज़ूअ सां मुतअल्लिक़ आहिनि अवां प्यारी जमात जे आॾो पेश कंदुसि। तव्हां ॿुधण जे लाइ बेताब आहियो ऐं अवां जो जज़्बो जोश इश्क ऐं मुहबत शबाब खे पहुतल आहे। रब करीम खां दुआ है अल्लाह ताला शन तव्हां जी असांजी सभिनी जी अॼोकी हाज़िरी क़बूल फरमाए। मुझे दुआ कयो त रब करीम मूंखे हक़ जे तुफ़ेल हक़ सच ॿुधण खां बाद में तव्हां असांखे अल्लाह ताला उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। असल में ही जॾहिं उञ लॻंदी आहे कपिड़ो मेरो थींदो आहे त धोपंदो आहे। अहिड़े तरीक़े सां हिन जहान में गुमराही, शिरक, बिदअत, बेदीनी, ज़ुल्म ऐं ॿियूं बुरायूं इंतिहा पहुची चुकियूं हुयूं। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू अमन वालू के इन जहान वारनि ते रहम आयो। अल्लाह तबारक व तआला एहसान फरमाए इन्हनि सभिनी बुराइयुनि खे ख़त्म करण लाइ आमना जे लाल खे मोकिले। जीअं पाण तशरीफ़ वठी अचनि माण्हुनि जे आॾो अल्लाह जो पैगाम पहुचाइनि ऐं भुलियल क़ौम खे राह खां फिरल क़ौम खे राह ते हलाइनि। अल्लाह ताला जो कमा हक़ हू जेको पैगाम आहे उहो पहुचाइनि ऐं हिन दुनिया खे अल्लाह जे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह पाक जे फज़ल ऐं करम सां अची करे हर बुराई खां पाक बनायो, जंहिंजो क़ुरान शरीफ़ में ज़िक्र आहे।
फरमाई उनी अल्लाह ताला जे एहसान के असां लाहे नथा सघूं पर ॻाइण लाइ गॾु थिया आहियूं। छो त जॾहिं एहसान लाहिबो नाहे ऐं लाहे न सघिबो आहे त पोइ मुड़ुस उहो आहे जेको भला जे लाहे न त ॻाए त वीचारे ते मूं जेको एहसान कयो आहे हिनखे इन जो एहसास आहे। बाक़ी जे मथां पियो सॼी भलायूं कर, सॼी जिंदगी एहसाननि जे ज़ेर बाख, जिंदगी चङाई कर पियो खाराईंदो खाईंदो ईअं जो हुनजो गिरह बंदो हणी चक हणंदी। नाशुक्र मानो नाशुक्र आहे जेको अल्लाह ताला वालू अमन वालू जे नेम जो शुक्रियो बजा न असां असांखे ताक़त आहे लाहण त पिया पर ॻाए नथा सघूं पर जेतिरो हाल आहे जीअं यूसुफ अलैहिस्सलाम जे ख़रीदारनि में कुराड़ी ढेरो खणी पंहिंजो ख़रीदारनि में नालो लिखायो हो, असां बि अल्लाह जे एहसाननि खे लाहे नथा सघूं ॿ टे ॻाल्हियूं बयान करे कुझु न कुझु ख़रीदारनि में नालो लिखाइण चाहिंदा। रब करीम राज़ी थी पवे त हे मुंहिंजा बाना मुंहिंजे थोरे जो क़दुरु रखनि था ऐं मुंहिंजे काइम जे मथां भलाई एहसान कयो आहे उन एहसान खे ई ॻाइण ज़रूर था। अल्लाह जो हुकुम आहे न अम्मा बिनिअमत रब्बिक फहदिस, मां अल्लाह ताला जेका तो ते नेमत कयां उन जो चर्चो कर, माना उन में बयान कर ॿुधाए। माण्हू चयो बाबा मुंहिंजे मथां हीअं करीम महिरबानी फरमाई आहे ऐं इन ते अल्लाह ताला जी ज़ात बारकात राज़ी थींदो आहे। वलिन शकरतुम लअज़ीदन्नकुम, क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमायो आहे जेकॾहिं तव्हां मुंहिंजो शुक्रियो अदा कंदो त मां नेमत वधाए ॾींदोसांव। वलइन कफरतुम इन अज़ाबी लशदीद, पर जेकर नाशुक्री कंदो न त मुंहिंजो अज़ाब ॾाढो सख़्तु अथव। मां तव्हांखे अर्ज़ु इहो बि कयां ऐं तव्हां यादि रखो त दुनिया जा किरोड़े अल्लाह ताला असां ते एहसान कया आहिनि, उहे असां शुमार नथा करे सघूं। रुगो पंहिंजे जिस्म खे ॾिसो, पेरनि खां मथे ताईं केतिरियूं अल्लाह जूं नेमतूं, हिकिड़ी हिकिड़ी आंगुर क़ीमती आहे। पर जे आंगुर हुजे ऐं सदीद भाउ त तुंहिंजो सॼो जिस्म क़ीमती आहे, उन में अल्लाह ताला बेशुमार लातादाद नेमतूं रखियूं आहिनि, पर इहे सभु नेमतूं असुल उन्हनि जो कारण ऐं सबब रसूलुल्लाह जी ज़ात आहे। जेकॾहिं हुज़ूर नूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ वठी न अचनि हा त दुनिया जी का बि नेमत कान मिले हा। असल नेमत रसूलुल्लाह जी ज़ात आहे। तंहिंजे करे असां जो भलो महीनो रबीउल अव्वल जो आहे, इन हवाले सां इन नेमत जो ज़िक्र कंदासीं। अल्लाह ताला तव्हांखे असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। हाणे मूंसां गॾिजी बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ पेश कयो त आयत सबूरी जी तव्हांखे माना ॿुधायां। सभी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सल्लम अलैका या हबीबल्लाह। अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालू पंहिंजे कलाम पाक में इरशाद फरमायो, लक़द जाअकुम रसूलुम मिन
अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफुर रहीम। अल्लाह ताला फरमायो लक़द जाअकुम बेशक आयो तव्हां वटि रसूलुन तमाम वॾे शान रसूल। तव्हां चवंदो त कुरान शरीफ़ जी आयत जा अख़र रसूल इहा तमामु वॾो छाजी ॻाल्हि माना आहे। इन जे मथां जेका रसूल जे मथां पेश इन्ही के जेको क़ाइदो बुनियादी मारणो पड़ंदो आहे उन बि ख़बर आहे उन्ही खे तनवीन चइबो आहे। पेश तनवीन उन जो आवाज़ न करे इन तनवीन आणण जा सबब आहिनि। अरबी तमामु शाहूकार ॿोली आहे पर उन्हनि सबब जेको आहे तनवीन ताज़ीम हूंदी आहे। माना जॾहिं कंहिं इज़त वारे जो ज़िक्र कबो आहे उते तनवीन आणंदी आहे। अल्लाह ताला फरमायो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम बेशक आयो तव्हां वटि तमामु वॾे शान वारो रसूल पर आयो तव्हांजे जिन्स मां। नबी पाक जो चाचे जो पुट नालो हुन जो आहे हज़रत अब्दुल्लाह ऐं संदसि अब्बे जो नालो आहे साईं हज़रत अब्बास। तंहिंजे करे मशहूर आहे इब्ने अब्बास। मशहूर हदीस आहे नबी पाक जी जंहिंमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे अल्लाह पाक जल्ल जलालहू अमन वालहू कुरान में नाज़िल फरमायो। तव्हां चओ सत लहजा कीअं जीअं उत्तर जी ॿोली ॿी आहे असांजे हिन विचोले नवाब शाह नौशर फिरोज जी ॿोली वरी ॿी आहे। तव्हां जेके लाड़ ॾे वेंदो उते वरी ॿोली ॿी आहे इहा सिंधी। खारे छाण खां वठी करे उबावड़े ताईं हेॾो हब खां वठी वेंदे नंगर पार कर ताईं पूरी सिंध जेका आहे उन में ॿोली सिंधी ॻाल्हाई वेंदी आहे पर लहजो जुदा जुदा आहे। ओतरा बि चवंदा आहिनि मां छा चवंदा आहिनि बाबा ऐं तव्हीं चवंदा हो आऊं। आवी हिन इलाइक़े जा माण्हू इहे जेका गोॾ ॿधंदा चवंदा आहियो पोचड़ो थो ॿधां गोॾ थो ॿधां। उत्तर जा माण्हू चवंदा आहिनि बाबा मंझलो थो ॿधां। ॿिया लहजा बि पढ़िया वेंदा आहिनि। पाण चवंदा हो वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा कला। पर वॾा वॾा कारी साहब जेके आहिनि न मां वॾो कारी न आहियां नंढड़ो आहे मा वद्दअक रब्बुक वमा कला। हाणे काॾे वंदो हा काॾे वंदो आहे काथे वल्लैल इज़ा सजा काॾे इज़ा सजे। इहे लहजा आहिनि जुदा जुदा ऐं इहे अरबी ॿोली जा आहिनि। अरबी
कुरान अरबी में आयो आहे पर पाण खे पढ़णो ओहो आहे जेको रसूलुल्लाह जी ज़ुबान ते कुरैशी ज़ुबान में पढ़ो पवे। हाणे हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास नबी पाक जो जेको सौट भी आहे सहाबी भी आहे ऐं महबूब करीम अलैहिस्सलाम खे प्यारो भी ॾाढो हुज़ूर खे दुआ भी फरमाई। अल्लाह जे नबी जी दुआ जो असर हो जो कुरान शरीफ जा के मसइला माण्हू वॾा वॾा सहाबी हिन खां अची पुछंदा वो फरमाए था त ही आयत हिन तरीक़े सां आहे लक़द अलफ नून फीन अखर सागा पर ज़ेर ज़बर जो फर्क आहे। असां आम तरह कीअं था पढ़ूं लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम इते अनफुसे मुंहिंजा दोस्त इते असांजो लहजो ॿियो आहे पर हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास फरमाइनि था लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम माना में भी थोरो लहजे जे करे फ़र्क़ु अची वियो। जेकॾहिं पहिरो लहजो पढ़ंदो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम इन जी थींदी त रसूल करीम जे जिन्स मां अव्हां जे ख़ानदान मां आयो इंसाननि जे शक्ल इंसानी सूरत में आदम जो औलाद करे आया तंहिंजे करे असांजे जिन्स में जहिड़ा जिन्स खणी असांजी में पर असां जहिड़ा न आहिनि असां जहिड़े चवण में बेअदबी ऐं गुस्ताखी आहे। जेकर मिन अनफुसिकुम जी माना आया थी त नबी पाक तव्हां जे जिन्स मां आयो। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास अनफुसिकुम जी जेका माना कई आहे उन जी माना ॿी आहे वरी तव्हां चवंदा आहियो न हीअ घड़ी ईसा ही शीशो तमाम नफीस नरम नाज़ुक आहे। नफीस उनखे जेको आहे ज़ाहिर में त नफीस आहे पर उहो नफीस शइ कीमती हूंदी आहे। नफीस शइ छा हूंदी आहे कीमती हूंदी आहे। हज़रत रसूलुम मिन अनफुसिकुम अल्लाह ताला फरमाए तो मां पंहिंजे प्यारे रसूल करीम अलैहिस्सलाम के तव्हां में तमाम नफासत वारो नफीस बणाए मोकिलियो। एड़ी नफासत एड़ो सोनो एड़ो हसीन एड़ो जमील एड़ो भलारो जो उन जहिड़ो अॼु ताईं न ॼाओ न वरी को ॼमंदो। बहरहाल मां पंहिंजे तरफ़ खां कोन बयान कयो आहे कि सहाबी जो कौल हो उन सहाबी सगोरे जे कौल खे तव्हांजे आॾो पंहिंजे ज़ौक़ जे ख़ातिर बयान कयो त तव्हांखे ख़बर पए त रुॻो असांजे जिन्स में न आयो आहे बल्कि असां मां सभिनि खां वधीक नफ़ीस नरम नाज़ुक थी आयो आहे। तो मुंहिंजे महबूब करीम जो ॿियो दुनिया में आहे ई कोन। हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। जेका शइ तव्हांखे ॾुखी लॻे जेका शइ तव्हांखे दुख ॾे जेका शइ तव्हांखे परेशान करे अल्लाह ताला कलाम पाक में फरमायो अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम तव्हांखे परेशान करण वारी शइ तव्हांजे दुख वारी शइ मुंहिंजे महबूब करीम खे महसूस थींदी आहे। उम्मतीअ जे पेर में सरकार फरमाए सूर मूंखे बि परेशानी हुजे उम्मतीअ ते सरकार मां बि परेशान थींदो आहियां। लड़ती गारे उम्मतीअ खे कमल पुट जे बीमारी जी ग़लती आहे कमल घर बीमारी जी ग़लती आहे कमल कर्ज़ जी ग़लती आहे कमल मुजादा रिज़्क़ रोज़ी में तंगी कमल केड़ी तकाली कमल केड़ी कमल दुश्मनी आ अदा मुंहिंजा केस थी आहिनि रात जो माण्हू
सोचे सोचे निंड नथो करे पियो, परेशान हाल आहे, उनखे परेशान करे दुआ दुनिया जी मुसीबतन। अल्लाह ताला बरकात फरमा तो उम्मती तू परेशान हूंदो आहे, तुंहिंजे परेशानी जे करे खजरा वारो भी परेशान थींदो आहे। उन हबीब करीम खे परेशानी महसूस थींदी आहे। हाणे कुरान आहे या न का हदीस आहे न का को किस्सो कहानी आहे, इन जो तव्हां खणी इन्हनि जे मौलवियुनि जा तर्जुमा पढ़ो। असांजे तर्जुमनि ते तव्हां त हुनखे एतिराज़ आहे त बड़ी माना पंहिंजी कंदा हो, अदा तव्हां ई खणी के वॾे मौलवी जो पंहिंजो उहो बि कीअं थो चवे तव्हांजी तकलीफ़ जे तादाद में रसूलुल्लाह जा उम्मती हदी ऐं रुगो मदीने में कोन्हनि, रुगो मके में कोन्हनि, रुगो हिजाज शरीफ में कोन्हनि, रुगो अरब जे इलाके में कोन्हनि, बल्कि पूरी दुनिया में हम। अल्लाह ताला तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। तुम्हारी ज़ात अल्लाह तबारक व तआला जी जे नाज़िल फरमायो के यानी कुरान मजीद के जे खास बंदे जे मथा यकून लिल आलमीन नज़ीरा, तो मौजू महबूब करीम अलैहिस्सलाम सभनी जहान वारन जो रसूल बणजी अचे, नज़ीर बणजी अचे। हाणे जिथे भी मुझे नबी पाक जो उम्मती आ, को यूरोप में आ, मशरक में आ, मगरब में आ, शिमाल में आ, एशिया में आ, अमेरिका में आ, अफ्रीका में आ, दुनिया जा 7 खंड हन, पूरी दुनिया उन 7 खंडन ते मुश्तमिल आ ऐं हर खंड में हज़ारे लखे नबी पाक जा उम्मती आहिनि। अल्लाह ताला फरमाए मुझे महबूब जा उम्मती दुनिया गोलो आ, इन गोल दुनिया जे केड़ी भी कुंड में तोखे तकलीफ थींदी आ, मुझे नबी करीम खे महसूस थी पवंदी आ। महसूस तॾहिं थिए जेका ख़बर न हुजे पोइ महबूब करीम जी ज़ात मां बरकात खे असांजी गलतीअ जी कहिड़ो ख़्यालु हूंदो। जॾहिं पुटड़ो मुंहिंजा अदा ख़ैर जो कराची तूं हिते कादी अहमद में आहीं, अल्लाह करे तव्हां सलामत हुजो। तव्हांखे ओचितो हिते तव्हांजे घर में का तकलीफ़ थी पवे, पीउ चवंदो खबरदार खबरदार, हे असांजे घर में जेको मामलो थी पियो आहे तकलीफ़ थी पई आहे, मतां छोकिरे खे ॿार खे कराची फोन कई अथव, ॿार परदेस में आहे परेशान थींदो, असीं हिते घर में वॾा मसइलो हल थी पवंदो पर हुनखे न ॿुधाइजे ख़बर न पवे। एतिरे क़दुर जो मुंहिंजा दोस्त कॾहिं कॾहिं मौत थी पवंदो आहे त बि ॿाहिरि वारे खां लिकाईंदा किसी ते इहो सरज़मीन ते बाबा जल्दी पहुच कम आहे ज़रूरी, बाबा ख़ैर था बाबा बड़े ख़ैर हमरा गुज़ारे वियो क़बर में पूरे पर ॿुधाइजे नथो त परेशान थिए। मालूम थो त इत्तला जे करे ई माण्हू परेशान थींदो आहे। छा इत्तला न हूंदो त परेशान कोन थींदो, इत्तला मिले तो परेशान थींदो। अल्लाह ताला फरमाए थो त ऐ उम्मतियो रसूलुल्लाह तव्हां जे तकलीफ़ जे करे परेशान थो थिए, तव्हांजी मना रसूलुल्लाह खे उम्मत जे हाल जो इत्तला आहे। जो अल्लाह जे क़ुरान असांखे ॿुधायो जेको असांजे हाल खां मुतलिव आहे, जेको असांजे हाल खां बाख़बर आहे, जंहिंखे असांजे हाल जी ख़बर आहे, एतिरे क़दुर जो परेशानी जे करे उहो परेशान थी थो पए। मुंहिंजा प्यारा भाउ अवीव, जेकॾहिं तूं खणी न वञी ॻाल्हि त मर्ज़ी आहे, क़ुरान शरीफ़ जे हिन आयत जो इनकार न करे सघंदे। रसूल जेकॾहिं तुंहिंजे हाल खां वाक़िफ़ आहे, हाल खां मुतलिव आहे त पोइ अञा हाज़िर खे सिंग थींदा।
अल्लाह जे हबीब खे उम्मत जे हाल जी ख़बर आहे। फरियाद उम्मती जो करे हाल ज़ार की, मुमकिन नहीं कि खैरुल बशर को खबर न हो। चवे तो जेकॾहिं को बि उम्मती पंहिंजे ग़रीबी हाल, मुसीबत वारे हाल, तकलीफ़ वारे हाल फरियाद करे नबी करीम खे दाह ॾींदो आहे, अल्लाह जे हबीब खे सॾु ॾींदो आहे, त चए थो इहो सुवाल ई नथो थिए जो उम्मती सॾु करे बेख़बर हुजे। न, सॾु कंदो आहे होॾो मुस्तफ़ा जवाब ॾींदो आहे। ॾिठो ॾाढो कलो की ॻाल्हि आहे। में चइनीज़ सूबनि में, न सिंध में, न बलूचिस्तान में, न पंजाब में, न सरहद में को बि हिननि जो सूबाई मेंबर कोन्हे, सूबाई मिनिस्टर कोन्हे, सेनेट में हिननि जो हिकिड़ो बि कोन्हे। देवबंदी चवंदा असांजा घणा आहिनि, असांजा घणा आहिनि। जमात इस्लामी वारा चवंदा असांजो बि हिकु आहे। पीपल्स पार्टी वारा चवंदा असांजी अक्सरियत आहे। इमरान खान चवे मां घणो आहियां। नून लीग वारा रसूलुल्लाह मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अमां ॾिठो लबैक या रसूलुल्लाह वारनि पूरे पाकिस्तान खे झुकाए ॾेखारियो। नवाज शरीफ जो दिल ख़राब आहे, हुनखे फ़ख्र हो त नून लीग मुल्क जी वॾी खां वॾी हुकूमत पार्टी आहे, पर मुंहिंजा दोस्त हमेशा तकबर जो कंद भॼंदो आहे। अल्लाह तबारक व तआला हुनजो अहिड़ो कंद भॻो जो यादि कंदो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जिस्म जी लिहाज़ सां कमज़ोर आहे, हुनजो धड़ हेठे कम नथो करे, हुनजो कम नथियूं कनि, खेल खां जिस्म जान कम नथी करे। वाह मैदान बनाए जो अहिड़ो मैदान पंहिंजे वज़ीर खे थप्पड़ ॿधाइण। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो असां अहले सुन्नत वल जमात वारा भली असां क़ौमी असेंबली में जाऊं, भली सूबाई असेंबली में न जाऊं, सेनेट में न जाऊं, असांजो वास्तो कोन्हे, पर मुंहिंजा दोस्त वारा शेर अथव। जंहिंमहिल शींहुं जाॻंदो आहे न, ॿेलो गिदड़नि सां भरियो आहे, लूकड़नि सां भरियो आहे, पर जंहिंमहिल शींहुं गजबड़ कंदो आहे त लूकड़ बूकड़ फिरनि में हलिया वेंदा आहिनि। शींहं जे मुक़ाबले में केरु कोन ईंदो आहे। इहे रसूलुल्लाह वारा शींहं आहिनि, शींहं। अञा जो फ़ैसिलो फज़ल रहमान पे चए त काई बयान है फिर अखबारू शायद ऐं जमल मुंहिंजा दोस्त अहले सुन्नत वारनि जा फ़ौज पाकिस्तान जी हुकूमत मुतालबा मञा त पूरी बयान कजे असांखे शामिल कोन कयूं। जेकर असांखे बि शामिल कनि हा त असां बि हिननि सां गॾिजी कमु कयूं हा। बाबा तो त फ़ख्र सां पे चओ त हे ग़लति कमु पिया कनि, पोइ तूं ग़लति कम में कीअं शामिल थिए हा, ऐं असां तोखे छो शामिल कंदासीं। ख़त्म नबूवत जी दीवार में दार त तव्हां विधो।
या पार्टी इन्हीं गुरु घंटालन इन जे वडन मौलविन पांजे किताबन में मौजूद है। अज भी किताबन जो दुनिया के तख्ते पे मौजूद है मिले तो अवा की काजी अहमद में दिखारे सको था, नवाब शाह में दिखारे सको था पिया। तहज़ीरुन नास किताब देवबंदन जो वडे खां वडो मोरी जे देवबंद जो बुनियाद रखियो हो मोरी कासिम नानो कवि उन्हीं तहज़ीरुन नास में लिखियो आ त रसूलुल्लाह जे ज़माने में बियो नबी अचे त अची सको अची भी वञे तो ख़त्म नबूवत में कोई फर्क न ईंदो। हुनजो इहो नज़रियो आहे अल्लाह से कुरान पाक में जेको मा कान मुहम्मदुन अबा अहद वलाकिन रसूलुल्लाह खातमन नबिय्यीन। जते खातमन नबिय्यीन जी माना है त नबी सही मर्तबे जे लिहाज सां आखिरी नबी आहे। मर्तबे जे लिहाज सां इन्ही मर्तबे जो रसूल न ईंदो, बाक़ी छोटा मोटा ईंदा। इन्ही मर्तबे जो रसूल न ईंदो, खातम नबीय्यीन जी माना या आखिरी नबी। आखिरी नबी आखिरी तॾहिं हूंदो आहे उन खां बाद में केरु न अचे, न छोटो न नंढो न वॾो, केर बि न अचे। हिननि त मिर्ज़े गुलाम अहमद जे जा दोस्त राह हमार कई चयो जॾहिं ॿियो अचे थो त मैं ॿियो अचे थो त मां आयो आहियां। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह तव्हां हुनी उन मिर्ज़े खे लॻण वारो उन ज़माने में बि गोलड़ा वारो ताजदार हो। हज़रत ख्वाजा पीर अली शाह साहब जाओ सुभान अल्लाह। सानी ये मथे चमके लाट रानी काली ज़ुल्फ़त अख मस्तानी मखमूर अखियां हिन मत भरियां सिक मित्रां दी वधेरी क्यों मेरे उदास मेरी लूलो विच शौक चंगेरी नैनन लाया क्यों झड़िया। सुभान अल्लाह अजमल मा हसनक मा अकमलक। जोर से सुभान अल्लाह। सुभान अल्लाह मानलक किथे मेरे सदा मेरे तेरी सदा मुझा दोस्त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आई जेके अश्क रसूल है हर दौर पाण मल्हायो। अॻ में मिर्ज़े वारे ज़माने में अहले सुन्नत जमात मल्हायो हो, अॼु मैदान ते अहले सुन्नत जमात मल्हायो। इन्हनि यार पर साल सोचो अगी जगह तव्हांजे दोस्त नालो कोन मूंखे चयो शहर वॾेरा चओ ख़बर माण्हू दिहाड़ी ॾेई वठी दिहाड़ी समझो था तारीख़ घणी तारीख़ माण्हू एतिरा गॾु कयो। जंग में मरी तो घोड़ा मर गया खड़ी लाथाई ले जाऊं तल्लु थई से बल्ला थई से तंग छोड़ी अन्नो खड़ी खई जोड़े रखी मथे ते हाणे वने को रस्ते
लालो तो तुम्हारा भी दिहाड़ी मजदूरी मालूम कराईंदा हो असा हमारा गुरु को सदके हवाला असा जाए सुनी मानी में नदी हलाएगा दिहाड़ी कबीरा कबीरा और वो सद कंदा हो त लपे के या रसूल अल्लाह महबूब करीम जे अज़मतुन तां सिर कुर्बान करण लाइ तैयार हूंदा असांखे दिहाड़ी न खपे असांखे मदीने वारे जी नज़र खपे जॾहिं हबीब करीम जी नज़र आहे असांजे हाल खां जेको वाक़िफ़ आहे असांजी तकलीफ़ुनि में असां सां गॾु आहे त मुंहिंजा प्यारा दोस्त उन महबूब करीम जे ज़ात बाबति जे ग़ुलाम खे ॾोकण वठण जी ज़रूरत ई कान्हे त भई चओ सल्लल्लाहु अलैहि असांजे सिंध जो मशहूर मारूफ आलिम दीन अवां ते तमाम बैठा जेके आयो कई दफ़ा मुझे ज़ुबान खां तव्हां ॿुधो हूंदो मोहम्मद हाशिम नाले वारा ॿिया बि मोहम्मद हाशिम नाले वारा हा उन सभिनी पाण में भाइयो जो भला ॿीहर रखनि था साईं खे सलाम जो पाणी ॿुधाईंदा ॿियो दफ़ो अर्ज़ कई अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह सभिनी गॾिजी चयो त मुंहिंजे हबीब करीम बेर शरीफ़ ॿुधी अथव बेर शरीफ़ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ असांखे जे पीर ते तनक़ीद तूं भली पंहिंजे बेर वारे खे साराए पर ॿुधायां थो इहो जो हवालो मां ॾिनो आहे रसूलुल्लाह जे रोज़े में जवाब मिलियो वालेकुम सलाम मोहम्मद हाशिम बेर शरीफ वारे मौलवी अब्दुल करीम जो उस्ताद मौलवी मोहम्मद कासिम गुलाम मुस्तफा कासमी उन पंहिंजे किताब में लिखियो वो किताब फकीर वटि मौलवी गुलाम मुस्तफा कासमी वॾे खां वॾो मौलवी देवबंद जो हो वॾो मौलवी हो बेर वारो हुन जो शागिर्द हो वॾो हो न उन्ही पंहिंजे किताब में लिखियो आहे ताजी माना त असांजे अक़ीदे जी ताईद हिन जे घर मां बि मिले थी ॾिसो मखदूम मोहम्मद हाशिम हाणे किथे मदीनो किथे ठंडो मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा कि ठटे मां ॿुधे थो त काज़ी अहमद अल्लाह ताला जो कुरान फरमाए थो हरीसुन अलैकुम नबी पाक के तव्हां ते हिर्स आहे या अल्लाह छा जो हिर्स आहे अल्लाह ताला फरमाए थो त मां उनको ॿुधायो आहे त तव्हां ते हिर्स थो करे पाण खां पुछोसि न त छा जो हिर्स आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सहाबा कराम पुछंदा या रसूल अल्लाह अल्लाह ताला फरमायो हरीसुन अलैकुम मुझो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आवाज ला हरीसा अवा के छा जो हिरसा अल्लाह जो अभी फरमाए तो मुखे हिरसा समुदा सब उम्मती जन्नत में वजन मुझा सरमायो मोमिन जो सरमायो रसूलुल्लाह जी मोहब्बत मुझा प्यारा दोस्त पोइ नमाज बि कम जी रोज़ो बि कम जो हज बि कम जो ज़कात बि कम जी दीन जूं सभई ॻाल्हियूं कम जूं आहिनि पर शर्त आहे त मोहब्बत हुजे जे मोहब्बत नाहे त पोइ नमाज बि कम जी नाहे ज़कात बि कम जी नाहे हज बि कम जो नाहे का बि इबादत कम जी नाहे बस कम जी इबादत वो है जेका मोहब्बत सां कई वञे ऐं मोहब्बत जो मक़सद इहो नाहे त मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे निस्बतुनि ते एतिराज़ कजे छो था मीलाद मल्हायो एतिरो ख़र्च छो था कयो छाजे करे तव्हां ईअं था कयो पिया
थियो जो हाणे टियों ॾियारो लाड़काने में इन्हनि ॿेर वारनि गंजी ॿेर बबरो संदरी शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस छा बाबा जो गोली खानंदो हो न वो चारो हेठ मथे थी हाणे उनजी यादगीर अॻे साल बि मल्हायूं हिन बि मल्हायूं अदा तव्हां जो मरे त उनजी शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस कयो जाइज़ आहे असांजो महबूब हयात नबी आहे असां उनजे महबूब जो मीलाद नबी जो तव्हां खे बिदअत तव्हां था कम कयो पिया जो तव्हां शहीद इस्लाम का इस्तिलाह ही कान्हे का शहीद इस्लाम न बुखारी में आ न मुस्लिम में आ न तिरमिज़ी में आ न कुरान में आ न हदीस में आ शहीद इस्लाम शहीद सचो छिनी वारन बरोदर इन्ही के शहीद करो मुझा भा मुझा दोस्त मुझा अजीज मुझा मिठड़ा तव्हां भली कॉन्फ्रेंस मल्हायो असांखे मनो कान्हे का पर असांजी मीलाद जे बारे में मुस्तफा जी मीलाद जे बारे में बकवास न कंदा कयो तव्हां शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस मल्हायो जेको वणे वसो कयो असांजो को तव्हां सां वास्तो कोन्हे लेकिन अहले सुन्नत जे मसलक में मुदाखलत न कयो सुन्नी मुस्तफा जो मीलाद मल्हाईंदा न अज तो रात यारी तो सुभाणे तो बारी आई बारी जे जुलूस की तैयारी कयो भरपूर तैयारी एड़ी तैयारी कयो जो मुझा दोस्त काजी अहमद वजे शैतान भजे गली गली में आवाज हुजे या रसूल अल्लाह जो मुझा दोस्त मोहल्ले मोहल्ले में आवाज मुझे या रसूल अल्लाह जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे मीलाद शरीफ के धाम धूम सां मल्हायो ये खबर पए त आशिक रसूल जो ही सीना सफा कंदा मीलाद के राजी खुदा महबूब जी सना सीना सफा पटे गालियों तो दिल तक चले वने मुझा भा मुझा अजीज नजी थी हिन खे बि ख़बर आहे मुस्तफा जे मीलाद जो कुरान हदीस में ज़िक्र आहे वठंदे ॿुधाईंदे चवंदे अल्लाह मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात दुनिया में आंदो आहे मुंहिंजा प्यारा भाउ वधी हबीबन करीमन खां थोरो टाइम अॻु में शेरवान बादशाह जे तख़्ते ते वॾो बादशाह थी गुज़रियो कराए छॾी तो ख़बर पए दोस्त बादशाह पर वो मुसलमान न हुयो ऐं उस ज़माने में नबी से आया बि कोन इस्लाम जी ॻाल्हि कान्हे पर अब्दुल वारो हो हुन जो तमामु वॾो किलो हो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो नौशेर बादशाह पंहिंजे घर सुबुह पियो आहे सुबुह जो थिए जेको हुनजो वॾो वज़ीर हो नौशेरवान खे थी उथारे सही उथो थो छा ॻाल्हि आहे ते अवां जे हिन किले 14 बुर्ज भॼी भुरी हेठि ज़मीन ते पवंदा हिकु न ॿ न 4 न 14 बुर्ज हेठि ज़मीन ते किरिया हुन चयो छो किरिया ज़लज़लो अचे त मेह करा ज़मीन धुॾी आहे ज़मीन लुॾी आहे हे मुंहिंजे महलात जा 14 कुंगरा किरी पिया आहिनि कहिड़ो सबबु आहे हुनजा जेके वॾा वॾा जादूगर पढ़िया लिखिया अथनि पंहिंजे हिसाब लॻाए बादशाह खे चयो न को ज़लज़लो आयो आहे
न का हवा लगी न को तूफान थियो आ। मक्के जे शहर में हजरत अब्दुल्लाह जे घर मोहम्मद जाओ तुझी बादशाही लुटी वही आ। तो फख्र हो तो मुझा किला मुझा बंगला मुझा कोट मुझा बुर्ज अज तोखे वजे पियो कुदरत जे तरफ तुझो नालो निशान कोन क़यामत ते रसूलुल्लाह जो मुझा दोस्त अजीज फारस जे मुल्क में फारस जा माण्हू बाहि जी पूजा कंदा हा। छाजी ॾाढे ॻाल्हि छाजी जे तरफ़ खां फंड रखियल हो बजट रखियल हुई बाहि ॿारनि जे मथां नौकर मुक़रर हा। अंबार काठनि जा घर पिया हूंदा हा। सुबुह खां शाम ताईं शाम खां सुबुह ताईं 24 कलाक बाहि पई ॿरंदी। उनमें गैस उनमें तेल उनमें काठियूं विझी उहा बाहि रोशन कंदा हा। उनखे सजदा कंदा हा इबादत कंदा हा। उन बाहि खे ॿरंदे 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 1000 साल गुज़री वियो। घणा बाबा ॻाल्हायो घणो साल जेको मारण वारो जल्दी 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 वरी तेल विधो मसाला विधा काठ विधा ॿारे त ॿरे ई ॿिए खे सॾके टे खे सॾके माण्हूअ जी गॾु छा ख़ल्क़ करती बाहि नथी ॿरे। नेठ फिरंदे फिरंदे जेको फारस जो बादशाह हो उन ताईं ख़बर पहुती। उनजो तव्हां बाहि ॿारियो था मुस्तफ़ा बाहि विसाइण सभई जो सुभान अल्लाह। अल्लाह 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 जिब्रील आए झूला झुलाए लोरियां दे मां खे छोरे मुआरे में आहे कैसे कान पर मिड़ई कॾायांसि थी तव्हां बि लोली ॾींदा हो पर मुंहिंजे महबूब कई मूंखे लोली ॾियण वारो ज़ीशान हो। जिब्रील नबी जी अल्लाह 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 ला इलाहा इल्ला गुलशन जे बाग खे गुलशन माना ॾाढे जो गुलशन माना छेड़े वारा जो बाग गुलशन माना जेतो अमड़ आमना जो कर जेतो तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काग में कुफर हो शिरक हो काड़ा ककर दुनिया ते हा मुस्तफा जे सदके ककर विया लही। कुफर हो शिरक की काली घटाए हो गई सारी दूर मशरक़ मग़रिब दुनिया अंदर मशरक़ मग़रिब दुनिया अंदर हो गया नूर ही नूर नबी जी अल्लाह अल्लाह। जे रात नबी की विलादत थी 1500 माइल जे मुफ़ासिले शाम जे मुल्क जूं मायूं खे नज़र आयूं। बाबा हिल हिल पर हज़ारों ईद रबीउल अव्वल सिवाय इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे हैं सिवाय इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे हैं। असा
ॻाल्हि था कयो जेका तव्हां था कयो पिया त हिकिड़े ख़्याल जा पर तव्हां ग्रुप ठाहे धार थी हो असां छॾींदासीं कोन नेठि तव्हां खां मुंगराईंदासीं आहिस्ते आहिस्ते हाणे ओते सुरिया आहिनि चवनि था त कुझु न कुझु का ॻाल्हि मञी वठूं मुंहिंजा भाउ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेकॾहिं पूरे पाकिस्तान जे जमीयत जे क़ाइद ऐं लीडर जे लाइ इहा ॻाल्हि कनि था त अल्लाह जो हबीब त पूरी काइनात जो नबी आहे तंहिंजे करे असांजो अक़ीदो आहे त सूमर जो ॾिहाड़ो बि ईद ई 12 रबीउल अव्वल जो ॾिहाड़ो बि ईद हो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात हर सूमर ते रोज़ो रखंदा हुआ सहाबन पुछो या रसूल अल्लाह अंगारे ते छो था रखो अरबा ते छो था रखो खमीस जुमे ते छो था रखो आचर ते छो था रखो सूमर सूमर हर सूमर ते हफ्ते में हिकिड़ो सूमर वरी 2 हफ्ता 3 हफ्ता महीने में 4 सूमर 4 रोज़ा महीने में था रखो पिया ऐं 12 महीननि में 48 सूमर रोज़ा था रखो पिया 4 12 साल में 48 मुस्तफा रोज़ा रखे छो ऐं रखे वरी सूमर ते पाण फरमा मां सूमर ते इन्ही जे करे रोज़ो रखंदो आहियां जो फीह वुलिदतु इहो मां मोहम्मद जे मीलाद जो ॾिहाड़ो इहो मुंहिंजे क़बूल फरमा असांजे दोस्त ख़ैरात कई असां क़बूल फरमा मोहम्मद सिद्दीक़ मोहम्मद आशिक जो ॾाढो हो चयो त मुंहिंजे साईं जे रूह खे ईसा अलैहि सलाम लाइ दुआ घुरो दुआ कयो अल्लाह ताला उनखे जन्नत में जाइ अता फरमाए अल्लाह ताला हिन जी रिज़्क़ में रोज़ी में बचत में बरकतूं नाज़िल फरमाए तव्हां बि जेके आया ख़ुदा तव्हांजे अबे अम्मा जी भी मग़फ़िरत फरमाए तव्हांजे वालिदैन खे भी मुस्तफ़ा जी शफ़ाअत नसीब थिए अव्हांखे भी अल्लाह पाक पंहिंजे रहमतुनि सां माला माल फरमाए मुंहिंजा प्यारा दोस्तो तव्हां कंहिंजे चवण ते न लॻिजो अव्हां पंहिंजे दिलि में हुजो महबूब जो मीलाद मल्हायो असांजो ॿिए कंहिं सां वास्तो ई कोन्हे को असांजो वास्तो मदीने वारे साईं सां आहे मां रुगो दलील इन्ही जे करे पेश कया त ही नाजाइज़ कमु कोन्हे उहो पंहिंजे मौलवियुनि जे ॼमण वारे ॾिहाड़े खे बि ईद चवनि था अदा जे मौलवी ॼमे त ईद आहे ऐं जंहिं मौलवियुनि खे मौलवी मुस्तफ़ा बनायो उहो ॼमे त छो न ईद आहे मुझा मौला असांजे शहर के आबाद फरमा नवाब शाह जिले के आबाद फरमा असांजे सॼे सिंध के आबाद फरमा असांजे पाकिस्तान के आबाद फरमा आलम इस्लाम जो खैर फरमा जिते भी मुसलमान रहनि था मौला सभिनी मुसलमाननि जो खैर फरमा हिते जेके परे परे खां आया सभिनी जा बेड़ा पार फरमा ये खैर सां आया ये सभिनी के खैर सां घरनि ते पहुचा रस्तन में एक्सीडेंटन खां बचाए जा चोरन फोरन धाड़िरन खां पनाह ॾिजा या इलाहुल आलमीन ॾुखे वक़्त खां असांखे पनाह अता फरमा ये अॼु मुस्तफ़ा जी ख़ुशी में आया हूं हमेशह असांखे ख़ुशियूं नसीब फरमा जिन खे औलाद न आहे तन खे मौला पुटदा नसीब फरमा जिन ते कर्ज़ आहिनि तन जा कर्ज़ मुआफ़ फरमा जिन जे घरनि में बीमारी आहे तन जूं बीमारियूं दूर फरमा जब जो रिज़्क़ रोज़ी तंग आहे तन खे रोज़ी कुशादी नसीब फरमा जिन खे मदीने जी सिक्का मौला तन खे मदीने जो दीदार बैतुल्लाह जी हाज़िरी नसीब फरमा मौला पाक असांखे 5 वक़्त नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमा असांखे मस्जिद आबाद करण जी तौफ़ीक़ अता फरमा असांखे शरीयत पाक ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमा असांखे व्याज खां पनाह ॾे शराब खां पनाह ॾे ज़िना खां पनाह ॾे कूड़ खां पनाह ॾे हराम खाइण खां पनाह ॾे पंहिंजे हबीब जे सदके हलाल जी रोज़ी नसीब फरमा जेके भी इते दोस्त आया सभिनी जो मुरादूं पूरियूं फरमा स्टेज ते जेके भी आलिम वेठा आहिनि सभिनी जो सायो ता देर सां ते दाइम क़ाइम फरमा आशिक़ लाइ दुआ घुरो अल्लाह इनखे सचो मुस्तफ़ा जो आशिक़ बनाए इन जे रिज़्क़ में रोज़ी में बचत में अल्लाह ताला बरकत नसीब फरमाए इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना